सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जा ठटे ऐं सजावल जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि जा ओचितो दौरा। ठटे में पोलियो केस ज़ाहिर थियण ते सख़्तु पुछाणो। सिहत खाते जी सूबाई वज़ीर अज़रा फज़ुल पेचूअ ओचितो ठटे ऐं सजावल जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि जे दौरे ते पहुची वई। सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी जी सिफ़ारिश ते तमीर कयल तालका इस्पताल घोड़ाबाड़ी जो दौरो पिणु कयो। खेसि टाउन चेयरमैन पीपी अॻवान रमज़ान पंवर पारां ब्रीफिंग ॾिनी वई। इस्पताल जल्द चालू कराइण जी दरख़्वास्त ते सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ पारां फौरी तौर ते लाॻापियल अख़्तियारनि खे इस्पताल जी PC1 ऐं SNE तैयार करण जी हिदायत कई वई। हुन यकीन ॾियारियो त इस्पताल खे जल्द अवाम लाइ फ़ाल करायो वेंदो। सूबाई वज़ीर पारां ठटे ज़िले अंदरि ताज़ो पोलियो जो केस ज़ाहिर थियण ते सिहत खाते जी इंतिज़ामिया खां सख़्तु पुछाणो कयो। सिविल इस्पताल मकली पहुची इंतिज़ामनि ऐं सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। सिविल सर्जन डॉक्टर यामीन शाह इस्पताल जे मामलनि सहूलियतुनि ऐं मसइलनि खां आगाह कयो। संदसि दौरे दौरान सूबाई वज़ीर रियाज़ शाह हीराजी ऐं DSO ठट्टो सफ़दर शाह पिणु गॾु हो। मैडम